अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 10 जुलाई ऐं सुबुह जा थिया आहिनि 10। झुड़ आहे ऐं कल्ह बि ॾाढो झुड़ो लॻे पियो त सफ़ा मींहुं वसंदो पर वसियो कोन, त मां पाणी न ॾिनो ॿाहिरि। सो अॼु जीअं ई लाइट ईंदी त ॿाहिरि पाणी ॾींदमि। सुबुह जो थोरी बूंदाबांदी थी त मामूली खुड़ियूं पयूं, फर्श बि आलो न थियो। सो हाणे हिन महिल लाइट बंदि आहे, मासी कमु थी करे पई घर में, त मां हिते ॿाहिरि अची वई आहियां ऐं हाणे सोचियमि त व्लॉग जी इब्तिदा करे छॾियां। हे बसि रोज़ जा कम आहिनि। हिते मुंहिंजी कुंडी किरी पई आहे ॿिलियुनि, जेको हुन मूंखे ॾाढो टफ टाइम ॾिनो आहे ऐं हिनखे फ़िलहालु हिते था रखूं। हीउ मुंहिंजो हिकिड़ो डेकोरेशन हुयो जेके मां पाण पेंट कयो, वुडन कलर जो हो। सो हुनजी रस्सी ॻरी वई आस्ते आस्ते, सॼा टुकड़ा जेके आहिनि अलॻि थी विया आहिनि। हिकिड़ो ॿियो बि पीस हिन जो मां रखियो अथमि। सो हुनजी रस्सी हितां निकिरी वई आहे प्लांट जी। हिनखे ॿीहर ॿधंदमि, शुक्र त पोयां भित हुई त हुन में अटकी पियो, न त भॼी पिया। हीअ जेके प्लेट्स आहिनि इहे मथां जेके मां प्लांट लाराया ॿाहिरि रखाया आहिनि, उन्हनि जूं प्लेट्स आहिनि। इन्हनि जो बि मूंखे कुझु न कुझु करिणो आहे, कुझु ऑर्गेनाइज़ कंदमि, कुझु डेकोरेशन कंदमि, पर हाणे सोचां थी उहो सभु ईद खां पोइ ई थींदो। छो त ईद खां पहिरियों त मां सिलाई में बिज़ी आहियां ऐं मे बि मां वञा थोरो चकर बि हणी अचां। सो मुंहिंजा सभई प्लांट्स माशाल्लाह ॾाढा सुठो ग्रो करे रहिया आहिनि ऐं हिन मनी प्लांट जे लाइ त मां इलाही ख़ुशि आहियां। ऐं हे मुंहिंजो एरो हेड प्लांट, डक फुट बि चइबो आहे, एरो हेड बि चइबो आहे, ॾाढो वधी रहियो आहे माशाल्लाह। सो व्लॉग जी इब्तिदा थी वई। कल्ह मां जेको आहे व्लॉग न हुयो कल्ह, ऐं इंटरनेट ॾाढो गड़बड़ पियो करे त मुंहिंजो लाइव बि जेको सेशन ॾाढो को सुठो कोन थियो, बसि गुज़ारो थी वियो, अध में ई कटिजी वियो, बिजली बंदि थी वई। मां जेको आहे जेके ॿारनि जा फ्रॉक्स सिबिया हुआ राजी ऐं हादिया जा, उन्हनि सभिनीनि जा बटण वटण टाके उन्हनि जी फ्रॉक्स जी त फिनिशिंग करे छॾी। सो अॼु ॾिसां थी त ॿियो छा कंदमि, उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। सो फ़िलहालु त हिते ई बीठी आहियां, अंदरि वञण जो को फ़ाइदो न आहे। ऐं हिन जो बि ॾिसो त इहे लड़की आहे त हिन जो प्लांट ॾाढो हेवी थी वियो आहे, सोचां थी कटे छॾियां। ॿियो ॿिली जेके जंप खाई हिन में वेहे थी न, त उन्हनि सां बसि हाल बुरो थी वियो आहे वीचारनि में। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। कल्ह मां तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कई जेके बर्ड्स हिन में निकिता आहिनि, ही ॾाढ़ूं जा गुल, ऐं हिननि मां ॾाढ़ूं निकिरंदा थोरा निकिता आहिनि, बिल्कुलु सॼे प्लांट में 2-3 आहिनि, पर ठीकु आहे, इब्तिदा आहे। सो माशाल्लाह मज़ो लॻो पियो आहे। सोचियमि तव्हां सां बि इहो मज़ो शेयर कयां। सो हाणे मां हिते कुझु देरि वेहंदमि, ॿाहिरि कुझु वीडियोज़ ॾिसंदमि, कुझु कमेंट्स जा जवाबु ॾींदमि। हलिया पेर भरे, हलिया हलिया पेर भरे, हलिया हर हर हथ मां गिरहु किरे थो, हर हर हथ मां गिरहु किरे थो, गिरहु किरे थो मुंहिंजी अख थी फरे, हलिया मुंहिंजी अख थी फरे, हलिया हलिया पेर भरे, हलिया अखड़ियूं आतियूं पाइन झातियूं, अखड़ियूं आतियूं पाइन झातियूं, पाइन झातियूं मुंहिंजी दिल थी चवे, हलिया मुंहिंजी दिल थी चवे, हलिया हलिया
करे हलिया हलिया। शाम जा 4:15 थिया आहिनि ऐं अॼु तक़रीबन अधु ॾींहुं असांजी बिजली बंदि हुई त असां कोई कमु न कयो आहे ऐं हीअ लंच बि जेको असां ॿाहिरां घुरायोसीं त पुॼे न पियो, कुझु बि सफ़ा मूड ख़राबु थी वियो, कोई असांजो टारगेट पूरो न थियो। सो हिते सुराण थाम धोई छॾिया आहिनि जेके 2-3 थिया ऐं मां आई आहियां इलाही देरि रेस्ट करण खां पोइ किचन में ऐं हाणे इरादो आहे हिते हिकिड़ो पीच खाईंदमि। उन खां पोइ अलाए छा कंदमि, सुबुह खां कुझु बि न कयो आहे छो त बंदि लाइट में कोई वीडियो न पई ठहे, कोई सिलाई न पई थिए, कोई कमु न पियो थी सघे। सो वधीक हाणे अॻियां जेको बि कंदमि तव्हां सां शेयर कंदमि। शाम थी वई आहे ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। सॼे ॾींहं में इहो ई थियो, लाइट ॾाढो तंग कयो आहे, ॾाढो। सुबुह जो 10 बजे वेंदी आहे, 11 बजे ईंदी आहे। 11 बजे लाइट आई त सभिनी खां पहिरीं त मां प्लांट्स खे पाणी ॾिनमि, ॿाहिरि बि अंदरि बि। मां 3 ॾींहंनि खां ॿाहिरि पाणी न ॾिनो प्लांट्स खे इन आसिरे ते त रोज़ानो एॾो कारो झुड़ पियो थी अचे त मूंखे पक हुई त मींहुं वसंदो। त बहरहाल मींहुं न वसियो। मां अॼु प्लांट्स खे पाणी ॾाढो रेज ॾेई छॾियो चङी तरह सां ऐं उन खां पोइ उस बि निकिरी आई। सुबुह झुड़ हुयो, 2-3 फुड़ियूं बूंदा बांदी थी ईअं। सो उन खां पोइ लाइट वरी हली वई त हली वई। पोइ मंझंदि जो आई देरि सां ऐं असां एतिरो बेज़ार थी चुका हुआसीं। अच्छा, सुराण जेको ही पंहिंजा कुझु मतिलबु ड्रामा वामा ॾिसंदी आहे वेही ऐं पंहिंजो भर्त पई भरे छो त हुनखे टाइम उहो न चाहियो पिए त हिन मोकिलनि जे ॾींहंनि में उहा हिनखे जेतिरो अॻिते करे सघे करे। सो उनजो उहो प्रोजेक्ट अध में रहिजी वियो। उन पंहिंजी रीडिंग करणु शुरू कई ॿाहिरि वेही ऐं मां घर जा सना ज़रा पुरज़ा कमु कंदी रहियमि पर आख़िर केसि ताईं। सो उन में निंड जो टाइम बि ख़राबु थी वियो जेको मंझंदि जो मां रेस्ट कंदी आहियां। ऐं मुंहिंजी सिंधी नमाज़ पढ़ीसीं, मानी ॿाहिरां ऑडर कईसीं जेको मूंखे बिल्कुलु बि शौक़ु न आहे पर पचाइण जो सफ़ा दिलि न पियो अचे, सम्झ में न पियो अचे छा कयो। ॾाढो बेज़ार कंदड़ हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो। उन खां पोइ मथे में शदीद सूरु हुयो, पेन किलर खाई बसि लेटी पियमि, निंड त कोन पई अचे छो त टाइम सॼो डिस्टर्ब थी वियो। त अॼु जे ॾींहं में कुझु ख़ासि शेयर करण लाइ हुयो कोन। त बसि इहो सुबुह जो ॿाहिरि वेठी हुयमि थोरी देरि, गाना ॻाइण जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, वेठे वेठे कुझु ॻायां पई त रिकॉर्ड कयमि, उहो बि तव्हां शेयर करे छॾियो। सो ॾींहुं गुज़री वियो। बसि प्लैनिंग त घणी कुझु हुई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर उहा पूरी कोन थी ऐं सफ़ा ईअं लॻंदो आहे ॼण लाइट बंदि थी वञे त ॼण असांजी पंहिंजी लाइट बंदि थी वञे, असांजी पंहिंजी बैटरी डाउन थी वञे। हालांकि कमकारियूं इलाही हूंदा आहिनि जेके असां करे सघंदा आहियूं पर असल में जेको करणु चाहियूं पिया उहो न करे सघियासीं। उहो असांजो जेको सॼी प्लैनिंग अध में रहिजी वई त पोइ मज़ो ख़तमु थी वियो, ॼण बेज़ारी ऐं बसि टाइम गुज़ारियूं पिया। सो बसि मूं चयो कुझु न आहे, तॾहिं बि जेको हुयो जेतिरो मां रिकॉर्ड करे सघियमि सुबुह जो उहो तव्हां सां शेयर कयां थी। ऐं रुटीन जो ॾींहुं हुयो, कमकारियूं रोज़मर्रा जा थींदा रहिया जीअं थींदा आहिनि, सवाइ इन जे जो कुझु रिकॉर्डिंग न करे सघियमि मां। अॼु मुंहिंजो इरादो हुयो कुझु सिलाई करण जो, फ्रॉक जी वीडियो ठाहियां हा, जेको कपिड़ो मां बचाए रखियो आहे त मां हुनजी कटिंग ऐं सिलाई जी वीडियो ठाहींदमि, उहो रहिजी वियो। ऐं कुझु चढियूं सिबड़ियूं हुयूं उहे रहिजी वियूं। पोइ लाइट आई बि न त पोइ सची ॻाल्हि आहे सॼो मूड ख़तमु थी वियो, उहो दिलि ई न पई अचे। पोइ बेज़ार थी इंतज़ारु करे करे उन खां पोइ सफ़ा मर्ज़ी न हूंदी आहे उहो साॻियो कमु करण ते, दिलि ई ख़राबु थी वेंदी आहे। सो मूं चयो कुझु न आहे, तॾहिं बि कुझु न कुझु शेयर करे छॾियां थी। जीअं मूं ॾींहुं गुज़ारियो, रोज़ानो मुंहिंजो ॾींहुं जीअं गुज़रंदो आहे मां उअं ई तव्हां सां शेयर कंदी आहियां। अॼु बि जीअं गुज़रियो आहे उहो तव्हां सां शेयर कयां थी। सो सुभाणे अलाह ख़ैरु कंदो, ॾिसंदमि वरी छा थी कयां। अॼु मूंखे वञिणो हुयो शाम जो, असांजी फैमिली मां ई पंहिंजी मुंहिंजी कंहिं कज़न एग्ज़िबिशन कई कपिड़नि जी, उते वञिणो हो हिकिड़ो। त मूंखे जंहिं ज़रिए सां मां वञणु चाहियां पई मुंहिंजो अरेंज न थी सघियो। ॿियो सॼो ॾींहुं लाइट बंदि, कपिड़ा इस्त्री न कया, मथे में सूरु इलाही थी वियो। त हालांकि मूंखे अफ़सोस रहंदो हुओ छो त हिकिड़े ॾींहं जी एग्ज़िबिशन हुई, अञा बि हूंदी हिनमहिल ताईं, पर हाणे मां बिल्कुलु पाण में हिमत नथी सम्झां वञण जी, पर या काफ़ी। सो बहरहाल वियो वक़्तु गुज़री ऐं बसि मां हुन कज़न खां सॉरी, कज़न न आहे मुंहिंजे कज़न जी धीउ आहे, हुनखां सॉरी करे वठंदमि, ॿियो छा थी करे सघां मां। सो ॾाढो बेज़ारु कंदड़ हिकिड़ो ॾींहुं हुयो। मां तव्हांखे बेज़ारु करणु नथी चाहियां पर जीअं ॾींहुं गुज़रियो उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। सो सुभाणे छा छा थींदो का ख़बर न आहे, मां अॼु त प्लान ई नथी कयां पई। अलाह बहितर कंदो, जीअं ॾींहुं शुरू थींदो कुझु न कुझु कबो ज़रूरु। त बसि इहो नंढा वॾा इहे मसइला कॾहिं कॾहिं हलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं असां न चाहींदे बि कुझु मतिलबु अहिड़ो न करे सघंदा आहियूं जेको असां करणु चाहींदा आहियूं।
सो रहिजी वेंदी आहे कान का ॻाल्हि। सो अॼु बि घणो कुझु रहिजी वियो, त पोइ चयो मूं चयो थोरी कचहरी करे वठां। कचहरी में बि कुझु इंट्रस्टिंग त अहिड़ो कोन्हे। इंट्रस्टिंग तॾहिं हूंदो आहे जॾहिं किथां थी अचिजे, कुझु ख़ासि कजे, उनखे शेयर कजे त मज़ो बि ईंदो आहे। त अॼु अहिड़ो मज़े वारो कुझु बि न थियो। सॼो ॾींहुं असां ॿई माउ धीअर बेज़ार ऐं बोर थींदा रहियासीं। उहो ई ज़रूरत जा कमु कयासीं, बाक़ी कुझु न। सो हाणे हितां उथंदमि त राति जी मानी जी तयारी कंदमि। हमेशह वांगुरु चांवर मुंहिंजे साम्हूं भिगा पिया आहिनि। सुराण चांवर भिजाए करे वई आहे वॉक करणु। सो मां उथंदमि राति जो ॾिसां थी कुझु न कुझु त पचाइणो आहे। ॿाहिरां जो खाधो मूंखे बिल्कुलु बि न वणंदो आहे, यकीन कयो। त कॾहिं मजबूरी में घुराईंदी बि आहियां। असां हमेशह ईअं ई खाधोसीं। हैदराबाद वारो घरु ठाहिरायोसीं, त उते जीअं शिफ्ट थी आयासीं त अञा गैस जो कनेक्शन न हो। ॿ ॾींहं खनि न हो बसि। कनेक्शन बि हो, शायदि असां ओवन पिया वठणु चाहियूं या छा हुयो, त 2 ॾींहं उते असां वटि लाइट न हुई। त असां उहो ॿाहिरां घुराए मानी खाधीसीं। या थोरी घणी असां जेको असांजो टोस्टर हुयो इलेक्ट्रिक, उन में ई ओवन हुयो नंढो इलेक्ट्रिक, उन में कुझु न कुझु अंडा बि पिया पचायूं, पटाटा चांहि बि पिया ठाहियूं उन में। त इहे कॾहिं कॾहिं मजबूरीअ में करिणो पइजी वेंदो आहे न। ईअं माना कोई इंतिहाई ज़रूरी मरहलो हुजे जो असांखे खाधे खाइण जी गुंजाइश न आहे ॿिए हंधा, या हिन घर में शिफ्ट थियासीं तॾहिं बि जेसिताईं असां थाम पंहिंजा खोलियऊं ऐं किचन में सामान ज़रूरत जो कढी रखूं, तेसिताईं ॿाहिरां घुराइणो पियो। सो ईअं कॾहिं कॾहिं असां ज़रूरत ऐं मजबूरीअ में ॿाहिरां घुराईंदा आहियूं। शौक़िया मूंखे ॿाहिरां जो खाधो पसंदि न आहे, कॾहिं बि, बिल्कुलु बि न। सो बसि ॿारनि जे करे कॾहिं मां मजबूर थी वेंदी आहियां, या कॾहिं कॾहिं हालात जे करे मजबूर थी वेंदी आहियां। सो बसि बहरहाल कहिड़ो रोइजे, इहो ज़िंदगीअ जो हिसो आहे। सो गर्मी एॾी आहे, एॾी आहे, एॾी आहे जंहिंजी हद न आहे। हवा बिल्कुलु बंदि थी वई आहे। बारिश थिए नथी त कुझु थोरो जेको आहे चेंज थिए, न त हवा ॾाढी प्यारी हवा हिते लॻंदी हूंदी आहे। त हिन महिल बिल्कुलु घुटनि ऐं हवा बंदि आहे। सो बसि उथंदासीं, हाणे मोकिलाईंदासीं। ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु। जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश प्रिया, उहो कयुमि। सो सलामत जो आबाद जो इनशाला ज़िंदगी रही। सुभाणे वारो व्लॉग ठाहे सघियमि त उन व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह बाए।